वफाकी वज़ीर शाज़िया अता मरी जी कराची में थियल धमाके जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई आहे। शाज़िया अता मरी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त कराची धमाको पाकिस्तान जे अमन के ख़राब करण जी कोशिश आहे। बुज़दिलानी कार्रवाईअनि सां पाकिस्तान दुश्मन कामयाब न थींदा। पाकिस्तानी क़ौम सदाई बहादुरी सां दहशतगर्दी जो मुक़ाबिलो कयो आहे। हिकु भेरो ॿीहर ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे आगाह करे रहिया आहियूं। इहा अहम ख़बर हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर कंदा रहूं त वफ़ाकी वज़ीर शाज़िया अता मरी जी कराची में थियल धमाके जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई आहे। शाज़िया अता मरी पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त कराची धमाको पाकिस्तान जे अमन खे ख़राब करण जी कोशिश आहे। बुज़दिलानी कार्रवाईअनि सां पाकिस्तान दुश्मन कामयाब न थींदा। पाकिस्तानी क़ौम सदाई बहादुरी सां दहशतगर्दी जो मुक़ाबिलो कयो आहे।